हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि अॻूणो ज़िलई नायब नाज़िम जनाब तकी अब्बास कमारियो साहब, जिन सां असां कुझु ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं, तव्हां हिन वक़्तु जेका कोरोना जे हवाले सां सूरत हाल आहे ऐं जेको हुकूमत जे तरफ़ां कोई पब्लिक खे अहिड़ो को रिलीफ मिलंदे नज़र नथो अचे, अवां उन बारे में छा चवंदा? बिस्मिल्लाह रहमान रहीम, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। पहिरियां त अल्लाह ताला खां तौबा ताइब जो असां तलबगार आहियूं जो पूरी दुनिया में हिकिड़ी इंसाननि ते मुसीबत अची वई आहे ऐं अल्लाह ताला इन मुसीबत खां माफ़ु फरमाए पूरी इंसानियत खे। रही ॻाल्हि त जेका असांजे पाकिस्तान में सूबा सिंध में कोरोना जे हवाले सां जेको लॉकडाउन आहे उन ते हुकूमत जेको ऐलान कयो आहे, बिल्कुलु आवाम त उनखे जेको आहे लॉकडाउन में हलियो वियो आहे ऐं उन लाइ मां इहो चवंदुसि त फौरी तौरु इन एमरजेंसी में जेके ग़रीब आवाम ते मुसीबत आई आहे गुरबत जी, उहो अॻे ई हितां जो आवाम जेको आहे सो पीड़ियल हुयो ऐं वेतर उनखे जेको आहे सो हिन एमरजेंसी में ॾाढी ॾुखाइयूं पेश आयूं। सो मां त अपील कंदुसि सिंध गवर्नमेंट खां त उहो फौरी तौरु ग़रीब आवाम में जेको राशन जो ऐलान कयो आहे उहो फौरी तौरु उन्हनि खे मिलणु खपे ऐं मुस्तहक़ जेके ग़रीब मज़दूर आहिनि ख़ासि करे उन्हनि जे ख़ानदाननि ताईं पहुचणु खपे, छो त हिन वक़्तु उन्हनि जे लाइ वॾा मसाइल आहिनि। छो उन्हनि घरनि में हिकु त फाका कशी ॿुधूं था आहे ऐं बीमारियुनि जा बि मसइला आहिनि, उन्हनि जे लाइ बि कोई बि अहिड़ो अञा असां मां न ॾिठो आहे त कंहिं माण्हू खे मिलियो आहे, पर ॿुधूं था त सिंध हुकूमत उन्हनि माण्हुनि ताईं राशन जी तक़सीम लाइ DC साहब खे हुकुम कयो आहे। उहा ख़बर नाहे त केतिरे ख़ानदान ताईं, केतिरे वार्डनि ताईं, केतिरी यूनियन काउंसिल ताईं केतिरो तादाद आहे, इहा अञा असांखे मालूम न आहे। साईं, तव्हां जेतोणीकि पीपल्स पार्टी सां तव्हांजो तालिक़ आहे त जेका मौजूदा हुकूमत जी हिकमत अमली अवां ॾिसो था पिया त हिन वक़्त ताईं 14 ॾींहं आहे लॉकडाउन खे, हिन वक़्त ताईं पब्लिक खे कुझु बि न ॾेई सघिया आहिनि ग़रीबनि खे, त उन हवाले सां तव्हां उन्हनि जी हिकमत अमली जी नाक़िस कारकर्दगी ते कीअं था ॾिसो? बिल्कुलु हिन वक़्तु जहिड़ो इहे सूरत हाल आहे त एमरजेंसी में हर जेका शइ हूंदी आहे उहा फौरी तौरु पहुचाई वेंदी आहे। सो असां इहा ॻणती आहे त हिन वक़्तु ताईं अञा ताईं कुझु बि न थियो आहे। जेतिरो इहो सुस्त रफ़्तारी थींदी ओतिरी आवाम में बेचैनी थींदी। कुझु माण्हू चवनि था त जेका कोरोना जी वबा एॾी ख़तरनाक न आहे जेतिरी प्रोपेगंडा कई वञे थी, अवां छा था सम्झो? साईं ॾिसो न, कुझु माण्हू बिल्कुलु ईअं चवनि था त हिते असां वटि एतिरी ख़तरनाक, अलाह न करे जो असां वटि इहो ख़तरनाक मोज़ी मर्ज़ इहो फैलिजी वञे, पर पूरी दुनिया ॾिसो तव्हां त लॉकडाउन लॻी पई आहे। जॾहिं त तव्हां अहिड़ियूं कंट्रीज़ जेके तव्हां ॾिसो जीअं अमेरिका आहे, बर्तानिया आहे, उते कहिड़ी न फैसिलिटीज़ आहिनि, पर उते बि इहा वबा जेको आहे सो पखिड़िजी चुकियो आहे। तंहिंजे करे असां बि इन जो एहतियात कयूं त ज़रूरी आहे। अच्छा साईं, एहतियात हिन वक़्तु तव्हांखे मास्क बि न आहे पातल ऐं उनखां पोइ जॾहिं त चयो वञे थो मास्क बि पायो ऐं असां आयासीं तव्हां सां हथ बि मिलायो ऐं जेतिरो चवनि था त समाजी स्पेस रखो, पर असां त बिल्कुलु वेझो वेठा आहियूं, त जॾहिं तव्हां बि एहतियात कोन था कयो त बाक़ी कीअं जेको आहे त चओ था त कोरोना आहे एहतियात? बिल्कुलु एहतियात करणु खपे, पर तव्हां जो आयो त मां ॾिसो त पंहिंजे घर में ई हुयुसि ऐं तव्हां मुंहिंजे मैसेज करायो, मां आयुसि ऐं उनखां अलावा उनजो सफ़ाई सुथराई अवलीन जेका तरजीह आहे सफ़ाई सुथराई ॾिनो वञे। जीअं माहौल में तव्हां हूअं ई बि असांजे इस्लाम में जेको आहे सो सफ़ाई सुथराई खे निस्ब ईमान चयो वेंदो आहे, तंहिंजे करे असांजे ईमान जी कड़ी आहे सफ़ाई सुथराई हर मुस्लमान जो फ़र्ज़ु आहे। अच्छा, ॿियो जेको आहे ॿुधायूं विया त तव्हांखे पीपल्स पार्टी तालके गड़िया सिंह जी सिदारत तव्हांखे मिले थी पई या मिलण जी का इम्कान आहे, त उन हवाले सां कुझु ख़बरूं गर्दिश कनि पियूं, अवां छा पिया चयो? इहे जेके आहे मुख़्तलिफ़ मां ॾिसंदा आहियूं त कंहिंजे लाइ कंहिं लाइ चवंदा आहिनि उहिदो मिले थो। हिन वक़्तु जेके उहिदेदार आहिनि उहे ई आहिनि, बाद में जॾहिं उहो पूरी बॉडी डिज़ॉल्व थींदी आहे उनखां पोइ उहिदा चूंडिया वेंदा आहिनि। हिन वक़्तु अहिड़ी का सूरत हाल आहे कोन, नई का अहिड़ी असांजी का कंहिंसां मीटिंग थी आहे उन में असां उहा ऑफर असां बि कई आहे, न ई असांखे किथे को अहिड़ी मीटिंग थी आहे जंहिंमें इन ते डिबेट थी वञे। इहो ख़बरूं ई आहिनि जेके असां
आहे तव्हां? ॿियो हिन वक़्तु पीपल्स पार्टी तालके गड़िया सिंह जा अॻुवाण आगा जावेद दुरानी, अनवर बौर ऐं ॿिया जेकी आहिनि कल्ह बि प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे, 2 ॾींहं अॻु बि थी आहे, जेकी मुख़्तलिफ़ ख़दशात ज़ाहिर कनि था क़मर ख़ानदान खां त हू पार्टी में ग्रुप बंदी करण जी कोशिश में आहिनि, पार्टी खे बिल्कुलु तवजो नथा ॾियनि, पार्टी मां उहो ॼाणनि ई कोन, त उन हवाले सां तव्हां छा चओ? बिस्मिल्लाह रहमान। मां त पहिरीं ॻाल्हि त मूंखे को उहिदो न आहे ऐं ही हिन वक़्तु अहिड़ी जेको आहे सो इमरजेंसी जी सूरत हाल आहे ऐं इन ते ॻाल्हाइण बि हिकिड़ो माना सही नथो लॻे, पर हिकिड़ो उहिदेदारनि उते पंहिंजा ख़दशा ॾेखारिया आहिनि ऐं उन्हनि मूं ॿुधो आहे, जेको पढ़ियो आहे मूं, त उन में जेको आहे ज़िले सदर साहिबु उन्हनि खे घुरायो हो, उन्हनि में जेके उन्हनि जा ख़दशा आहिनि उहे चया अथई तव्हांजा दूरि कंदासीं। सो पार्टी में इहे थींदो रहंदो आहे, उन में पंहिंजा ख़दशा माण्हू रखंदा आहिनि, पर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन में गॾिजी कमु कनि त उहो बहितरु आहे। तव्हां ज़ाती हवाले तां इहो असांखे ॿुधायो त जेतोणीकि उन्हनि 5 ॾींहं अॻे 4 ॾींहं अॻु प्रेस कॉन्फ्रेंस कई जंहिंजो नोटिस वठी ज़िले सदर उन्हनि खे घुरायो हुयो, त आया इन ई ॻाल्हि जो नोटिस माना ज़ुल्फ़कार ख़ान बि वठी सघे पियो, हू बि ज़िले जो जनरल सेक्रेटरी आहे ऐं मदे जी शहर में हू रहे थो, चूंकि हू बि जेके दोस्त प्रेस कॉन्फ्रेंस करण वारा आहिनि, एतिराज़ करण वारा, उहे बि मदे जी जा आहिनि ऐं तालके गड़िया सिंह जा आहिनि, त साईं जन खे न मतिलबु आहे इहो स्टेप वठणु घुरिजे आहे ज़ुल्फ़कार ख़ान खे। उहो साईं त उहो इल्ज़ाम ई जॾहिं जनरल सेक्रेटरी साहिब ते हणनि पिया त ज़रूरु उनजो सदर साहिबु बि उन्हनि खां पुछाणो करे सघे थो। बहितरु आहे त उहे जेको आहे सो हिन वक़्तु इन ॻाल्हि खे वधाइनि ऐं हिन सूरत हाल में जेको आहे सो जेका आवाम जे मथां हेॾी मुसीबत आहे उन में उहे सभु ख़दशा ख़तमु करे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी जेका टीम आहे, जेके उहिदेदार आहिनि, उहे हिन वक़्तु वबा जी जेका आवाम ते मुसीबत आई आहे उन ते कमु कनि। इन जेको आहे सो बहस ऐं इन इहे बाद जूं बि थींदियूं आहिनि, बाद में पार्टीअ में ख़दशा थींदा आहिनि, उन्हनि खे वेही दूरि करे सघनि था। हिन वक़्तु इन सूरत हाल मां बि नथो ॻाल्हाइणु चाहियां। अच्छा साईं, ईंदड़ इलेक्शन जेका अचे थी BD इलेक्शन जेकॾहिं थिए थी पई, त उन में तव्हांजो छा फ्यूचर प्लान आहे? तव्हां सियासी हवाले तां पंहिंजो कैरियर जे हवाले तां कहिड़े स्टेप वठंदव? आया तव्हां ज़िले ते वेंदव, हिन ते चेयरमैन टाउन जेको मधी जी उन में ईंदव, या पहिरियां त साईं अञा हिननि जी तकबंदियूं थींदी जॾहिं ही जेका मौजूदा लोकल गवर्नमेंट वेठी आहे इहा डिज़ाल्व थींदी, उन खां पोइ तकबंदियूं थींदियूं। उहे तकबंदियूं कीअं था बीहनि उन खां पोइ ॾिसिजे त प्रोग्राम जेको आहे साॻिए खे हलाइनि था या उन में अमेंडमेंट कई थी वञे, त उन खां बाद में मां इन जो फ़ैसिलो कंदासीं त उहे तकबंदियूं कीअं थियूं बीहनि ऐं इन प्रोग्राम खे हलाइनि था या नओं को प्रोग्राम आणनि था, उन जे बाद में इन ते मां फ़ैसिलो कंदुसि कहिड़ी मौजूदा सिचुएशन जेका मौजूदा हिन वक़्तु आहे, इन ई जेका तकबंदी आहे या जेके अख़्तियारात हिन वक़्तु मिलियल आहिनि, उन इहे जेकॾहिं इहे ई बहाल रहिया त पोइ तव्हां कहिड़ी शइ खे प्रिफर ॾींदो? उहो आवाम ते आहे, जिते ज़रूरु आहे पंहिंजे दोस्तनि सां ऐं आवाम सां ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिंसां असां लागू आहिनि, अगरि उन्हनि जिते मूंखे सही सम्झो त मां उते बिल्कुलु मां उते पाण हिसो वठंदुसि। ठीकु आहे साईं, वॾी महिरबानी। नाज़रीन, जंहिं बि अञा ताईं असांजो ही न्यूज़ चैनल सब्सक्राइब न कयो आहे, उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजे हौसला अफ़ज़ाई जे लाइ प्लीज़ असांजे हिन न्यूज़ चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक शेयर ऐं कमेंट्स बि ज़रूरु करियो।